मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई चाची मासी सुरीली द्वारो न्याणो जो मवाली थे न वरी सखावत शुरू कई दस बाबा हातम ताई पुट थी वा नथो उड़े वरी के जी मदद तो करे इन जा बचल पैसा लगे तो त माण्हू इए खाई विंदा जे घोट जी बचल फुसरी यानी खाई विंदा अम्मा सजे गोठ वारन जी त मदद कई थई न टोनी वेचारी जी मदद कंदो तो दुआ कंदस शादी कंदो दुआ ही कंदस बाकी टोनी 3 लाख वापस मुश्किल से आंगूठो ना डोकर दा वापस चंस मवाली केर भी फकीर तो का खैरात घुरे ना तो उनके 10 रुपया दी जास 10 रुपया हाँ 10 रुपया ना दींदेस त छा लखे रुपया दींदेस छा पावली 10 में जो साबुण मिलंदो हाणे उहो भी 30 रुपया थी हुआ सवा बि एडो सस्तो थी हुआ छा 10 रुपए मिले मां तो तमा लाए अंगण बोहारे बोहारे राहू निहारे नहारे हाणे तो थकजी पई हुयसि वो चवंदा है न त घुरजहू त मिलहू न घुरजहू न रिवस जानी चवंदा आहिनि हुबहू त मिलऊं पावली तू गाल के समझी छो थी तुंहिंजे करे त हाल हीणा थी विया लाटरी वारो करोड़ भी खर्च थी वियो सॼे गोठ के खाराए छॾे अञा बि चई तो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ऐं हा तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध के पैसा न ॾियणा ड्रामा सोप सीरियल मश्करन जो गोठ जा तमाम एपिसोड हाने ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।